रुंडा अॼु त तुंहिंजो ख़ैरु न आहे। अॼु सौट रावल तोखे इते जो इते पूरो कंदो। रुंडा वॾो को शैतान ऐं खबीस इंसान है। तूं चई घर में मुंहिंजे पेरनि मथां पोतियूं रखियूं हुयूं, मूं तोखे बख़्श करे छॾियो, पर तूं इन लाइक़ु आहीं कोन। हाणे मूंखे इहो ॿुधाए त हिते रुंडा तोखे केरु बचाईंदो? हाँ बाबा यानी शफीक शरीफ नफ्सी बाजारा इंसान है ओ मामा। तव्हां इंसाननि ते त छा पखी पखड़ ते बि रहम कंदा आहियो बाबा। तव्हांखे मान जी असां अज़ीम ग़लती कई बाबा। ना ही मां रहम दिल आहियां, ना ही तूं मिसकीन आहीं रुंडा। हिन सॼे ॻोठ में तो जहिड़ो कमीणो ॻोल्हे बि न मिलंदो, पोइ तो जहिड़े ज़ालिम ते मां रहम छो खाईंदुसि? मूं तोखे डर इन करे ॾिनी किथे तुंहिंजी ज़ाल भलो सां ई न खणी अचे मूं वटि। सौट हिन मथां अजायो वक़्तु ज़ाया न करियो, हिन खे हींअर जो हींअर पूरो करियोसि। जेकॾहिं तव्हां हिन मथां गोली नथा हलाए सघो न त पोइ मूंखे इजाज़त ॾियो, मां हींअर जो हींअर पूरो करियांसि। बाबा रहम कयो, रहम कयो। मां अॻे पूरो लॻो पियो आहे, रूबरू मूंखे छो था मारियो बाबा? मुंहिंजी ज़िंदगी बाक़ी को 2-3 ॾींहं आहिनि, मां पाण ई मरी वेंदुसि। पर मूं जलड़े मंडड़े टुंडड़े खे मारे मुंहिंजे खून जो गुनाह छो था खणो बाबा? तो जहिड़े शैतान खे मारण सां इंसाफ़ थींदो। कई मिसकिननि जी तो शैतान मां जान छुटी पवंदी। ऐं ॻाल्हि ॿुध, तोखे मारण खां को गुनाह कोन मिलंदो। हबीबा बाबा न सौट, फ़िलहालु हिनखे बख़्श करियो। वञ रुंडा वञ, तोखे कुझु ॾींहं जी मोहलत ॾियूं था। ग़लती पियो करे सोट, ग़लती पियो करी। हिन शैतान खे, हिन नासूर खे छॾे ॾियां? मां इहा ग़लती कॾहिं बि कोन कंदुसि। सौट पहिरियां हिन जी धीउ सां निकाह करे उनखे घर में वठी अचो ऐं पोइ ई हिन रूंडे कमीने जो बंदोबस्तु कंदासीं। वञ रुंडा वञ, तयारी कर ऐं तमामु जल्द असां तुंहिंजी छोकिरी खे वनवाह में विहारण लाइ ईंदासीं। बाबा महिरबानी। मूंखे इहो ॿुधाए त हिन कमीणे जी धीअ सां शादी करणु घुरिजे या न? सौट तकड़ न आहे, तव्हां भले कुझु टाइम सोचे सम्झी वठो ऐं पोइ जेको फ़ैसिलो कंदा न उन ते ई अमल कंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।